साहब कह नहीं सकेंगे, लेकिन मैंने दिल से लिखा है जो मैंने उनको समझा, और तो हाजिर है मेरा। और मेरे पेपर का नाम है तारीख़ जे ख़ामोश किरदारनि जी ॻोल्हा में निकितल हिकु तारीख़ दान, साईं डॉक्टर गुलाम मोहम्मद लाखो। वरी रिपीट थो करियां, मौज़ू आहे तारीख़ जे ख़ामोश किरदारनि जी ॻोल्हा में निकितल हिकु तारीख़ दान, साईं डॉक्टर गुलाम मोहम्मद लाखो। मां हिन मुख़्तसर मज़मून में उन्हनि तारीख़ी हालतुनि ऐं सबबनि जो अहातो करणु थो चाहियां जेके सिंध जहिड़े मुआशिरे में जिते तारीख़ बाबति सम्झ ऐं शऊर महदूद, उते हिकु बीठल जमूत जो शिकार बणियल समाजी हालतुनि में डॉक्टर गुलाम मोहम्मद लाखो जहिड़ा मोरख कीअं था पैदा थियनि। सिंध ऐं पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि में तारीख़ दान थियणु तमामु ॾुखियो कमु आहे। तहक़ीक़ करण लाइ हिकु मुख़्तलिफ़ इंसान थो घुरिजे। उनजी शख़्सियत में घुरिबल ठहराव, पंहिंजे तहक़ीक़ जे शोबे सां बेपनाह प्यार ऐं हिकु पैशन थो घुरिजे। उनजे बग़ैर बको लतीफ़ साईं जे ई कम इलाही न त कुननि में केरु घुरे। कराची जो नामोड़ लेखक ऐं दानिश्वर सिब्ते हसन चवंदो हो त जे मां शाइर हुजां हा त शहर ऐं मुल्क में बचो बचो मूंखे बि सुञाणे यादि करे हा। दानिश्वरनि खे समाज जे अंदरि उहा ममता नथी मिले जेका शाइरनि, अदाकारनि, फनकारनि ऐं रांदीगरनि खे मिले थी। साईं इक़बाल अहमद खे ई वठो, हमज़ा अलवी हुजे या डॉक्टर फ़िरोज़ अमन, घणनि खे त संदनि नालनि जी बि ख़बर न हूंदी आहे। तोड़े जो अहले दानिश बग़ैर कंहिं पज़ीराई जी ख़्वाहिश जे हू समाज लाइ ज़रूरी कम कंदा आहिनि। मसइलनि जे अभ्यास ऐं जाइज़ो तारीख़ जे पस मंज़र में पेश कंदा आहिनि त जीअं अजाई ॾे वठ जे बजाए इल्मी बहस थियनि, छो त तॾहिं ई क़ौमूं अॻिते वधंदियूं आहिनि ऐं ज़िंदा रहंदियूं आहिनि। पोईं सदीअ जे मशहूर अमरीकी फ़लस्तीनी ईसाई अरब आलम केतिरनि ई किताबनि जे लेखक एडवर्ड सईद पंहिंजे किताब दी ओरिएंटलिज़म लिखण जी ज़रूरत सिर्फ़ उन करे महसूस कई जो बकौल संदसि जे त मग़रबी तारीख़ दाननि ओभर खे, मशरक़ खे, ॿियनि लफ़्ज़नि में असांखे पंहिंजनि मुफ़ादनि सां ताल्लुक़दारीअ में, फ्रेम ऑफ रेफरेंस में संदन मुफ़ाद हुआ, उन्हनि खे ज़हन में रखी असांजी तारीख़, तहज़ीब, कल्चर, फ़र्दी तोड़े क़ौमी ख़ासियतुनि खे बयानु कयो आहे। असांजी ज़मीन, धरती ऐं ॿोली बाबति तहक़ीक़ ॿाहिरिनि माण्हू अची कई आहे। असांजो पंहिंजे बारे में कहिड़ो ख़्यालु आहे, उहो अञा घणी हद ताईं ख़ामोश आहे। तॾहिं त डॉक्टर मुबारक अली पंहिंजे हिकु शाहकार किताब सिंध जी तारीख़ ते लिखियो हो जंहिंजो नालो आहे सिंध ख़ामोशी की आवाज़। कोई पुछे त ख़ामोशी जी जो आवाज़ कीअं हूंदो आहे। हिंदुस्तान जे शाइर जोश मली आबादी साहब जो उहो ग़ज़ल जेको जगजीत ॻायो हो, किसको आती है मसीहाई किसे आवाज़ दूं, चुप रहूं तो डसती है नांगन की तरह, उफ ये सन्नाटे की शहनाई किसे आवाज़ दूं। ख़ामोश किरदारनि ऐं दौरनि ते रोशनी विझणु इंतिहाई ॾुखियो कमु केरु कंदो ऐं छो कंदो? हा, उहो ई कंदो जेको बकौल सिंध जे ॾाहे सहाफ़ी फ़कीर अहमद लाशारी जे त जेतिरी तारीख़ जी ललकार आहे उन लाइ ओॾी वॾी मोट तयारु थी न सघी आहे। उहा मोट तॾहिं तयारु थी सघंदी जॾहिं साईं डॉक्टर गुलाम मोहम्मद लाखे जहिड़ा पाढ़ू नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण जहिड़नि फ़ज़ीलतुनि ऐं ख़ासियतुनि वारा माण्हू समाजनि ऐं क़ौमुनि में पैदा थींदा। 1954 में पैदा थींदड़ ही सिंध जो तारीख़ दान हिकु हवाले सां ख़ुशि नसीब हो। जंहिं दौर में हू वॾो पिए थियो, सिंध जा सुजाण माण्हू सिंध जे तारीख़ी किरदारनि तोड़े हालतुनि मथां वक़्त जे थाफियल मिटी ऐं दज़ हटाए सिंध ऐं उनजी शिनाख़्त ऐं अज़मत खे उजागर करे रहिया हुआ। 1950 ऐं 1960 वारे ॾहाके में जेतिरो सिंध मथां जबर फस्तायत खणी आयो हो, एतिरी ई पाण सां गॾु मज़ाहमत, पाण सुञाण, तर्जुमा, शाइरी, अदब, GM सैयद, हैदर बख्श जतोई, अहमद पंवर, राशिदी बिरादरान, डॉक्टर N.A. बलोच, साईं इब्राहिम जोयो, शेख अयाज़, नेशनल स्टेज ते भुटे साहब जो अचणु, उहे सभु मज़हर सिंध जे सुजागी वारे दौर जी अलामत हुआ। सिंध शनासीअ बाबति साईं GM सैयद जे लिखियल किताबनि सिंधी नौजवाननि खे जिते हिकु तरफ़ संदन सियासत ॾांहुं रुजू कयो, उते डॉक्टर लाखे जहिड़नि इल्म दोस्त माण्हुनि खे प्रोफेशनली इंस्पायर बि कयो, जो हिननि अहिड़नि शोबनि जी चूंड कई जेके
हिकु तरफ़ पोरे तलब हुआ ऐं ॿियो ज़िंदगी जी अर्पना पिया घुरनि। कराची यूनिवर्सिटी जे हिस्ट्री डिपार्टमेंट में 2 साल तारीख़ जो शागिर्द रहण जे करे मूंखे तारीख़ सां घणेई दिलचस्पी रही आहे। उन्हनि 2 सालनि में 4 सेमेस्टरनि में 4 मुख़्तलिफ़ उस्तादनि खां पढ़ंदे संदन वाता क्लास में कॾहिं सिंध ऐं उन जी तारीख़ जो हिकु दफ़ो बि ज़िक्र न ॿुधो। सोची उन्हनि हाल हयात वॾड़नि जी लिस्ट ठाहियमि जेके उमिरि जे उन हिसे में हुआ त कंहिं वक़्तु बि धणी जो सॾु थियो त बग़ैर मोकलाणी जे हलिया वेंदा। डॉक्टर मुबारक अली जा मूं 3 इंटरव्यू कया। साईं M.H. पंवर सां संदन क्लिफ्टन वारे घर बि 2 डिघा इंटरव्यू कयासीं। उनजो हिकु हिसो ख़बर न आहे, काॾे गाइब थी वियो आहे। पंवर साहब तमामु घणनि मौक़ियनि वाक़ियनि ऐं तब्दीलियुनि जो अखियुनि ॾिठो शायदि हो। सफ़ा खरो माण्हू। तव्हां मां जिन दोस्तनि संदसि आत्मकथा पढ़ी हूंदी तिन खे ख़बर आहे त सिंध में शायदि ई को अहिड़ो माण्हू पैदा थियल आहे न जंहिं ज़िंदगीअ जो बग़ैर सेंसरशिप जे जेको अहवालु लिखियो हुजे। हू सही माना में हिकु यगानो इंसान हो। डॉक्टर गुलाम लाखो जो दोस्त, उस्ताद ऐं सूंहो हो। उहा ई सोबत मेंटोरशिप जो लाखे साहब जहिड़ा लाइक मोहक पैदा थिया। साईं अतावद बमरे जे घर संदसि इंटरव्यू करण वियुसि त संदसि कमरे में 3 मुख़्तलिफ़ किताब साॻे वक़्तु तर्जुमे लाइ पियल हुया। मूं पुछियो, साईं इहो कमु कीअं कंदा आहियो? चयाईं, हिकिड़े तर्जुमे मां थकिबो आहियां त वारे मटाइण ऐं तब्दीलीअ लाइ वरी ॿियो शुरू कंदो आहियां। ईअं वरी 3 पोइ न थकिबो आहियां ऐं न वरी बोर थींदो आहियां। 12 खां 16 कलाक सिंध जी तारीख़ ते लिखियल मुख़्तलिफ़ किताब तर्जुमो कंदो आहियां। साईं बमरे साहब जे उन प्यार जे पोरे खे केरु विसारींदो? संदन किताबनि सिंध जी तारीख़ खे जेतिरो उजागर रोशन कयो आहे, जंहिं ज़रिए तारीख़ जो शऊर पैदा थी रहियो आहे, पर पोइ बि संदसि तदफ़ीन वक़्तु हुनजी इहा वसीयत त संदसि क़बर खे ज़ंजीरनि सां ॿधल रखिजो त जीअं ख़बर पवे त हिते हिकु ग़ुलाम दफ़न आहे। जॾहिं हीअ धरती आज़ादु थिए त उहे ग़ुलामी जूं ज़ंजीरूं खोलिजो, मूंखे आज़ादु कजो। साईं M.H. पंवर पंहिंजे किताब दी सोर्स मटीरियल ऑन हिस्ट्री ऑफ सिंध गॾु करे सिंध जे कई ईंदड़ नसलनि लाइ तहक़ीक़ जी राह रोशन करे वियो आहे। संदसि लाइक फर्ज़ंद सनी पंवर वरी उन्हनि सभिनी किताबनि खे डिजिटल लाइब्रेरी में कन्वर्ट करे सॼी दुनिया लाइ मुफ़्त दस्तियाब कयो आहे। नई तहक़ीक़ लाइ राहूं रोशन कयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में उन्हनि रिसोर्स बाबति आगाही जे सेमिनार ऐं एक्सपोजर विज़िट थियणु घुरिजनि। यकीन करियो, जॾहिं असांजे शागिर्दनि खे सिंध जी केतिरनि ई ख़ामोश दौरनि जी ख़बर पवंदी त हू साईं गुलाम लाखे जियां उन्हनि दज़ चढ़ियल विञायल दौरनि जा आवाज़ बणिजंदा। आख़िरकार तारीख़ी दान इहो ई त कंदो आहे। गुज़िरियल साल 2024 में साना जे 40हें कन्वेंशन में असां सिंध जे तारीख़ जे बारे में सिंधियुनि जी पंहिंजे ख़्याल बयानिए नैरेटिव बाबति हिकु सेशन कयोसीं, जंहिंमें मैरीलैंड यूनिवर्सिटी जे प्रोफेसर सुभाष बिजलाणी ऐं साईं इनाम शेख मुक़ररु हुआ। ख़्याल उहो हो त सिंध जे तारीख़ जे बारे में असांजो पंहिंजो सिंधियुनि जो पंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे, असां उनखे कीअं था ॾिसूं, बजाए उनजे जो ॿाहिरियां आयल माण्हू असांखे ॿुधाइनि त असां केरु आहियूं ऐं छा आहियूं। सिंध जा पंहिंजा तारीख़दान उन्हनि वाक़ियनि ऐं दौरनि ते पर्दो खणनि त सिंध सां छा थियो। सिंध आज़ाद वतन बि हुई, सिंध ग़ुलामी जे क़ैद में बि हुई, त सिंध ते काहूं फुलटूं ऐं कहर बि सिंध सठा। असां सिंधियुनि जी अॼोकी हालति जियां सिंध दॿियल हीसियल हरणी ऐं ख़ामोशीअ जो आवाज़ रही आहे। डॉक्टर गुलाम लाखो पंहिंजी तहक़ीक़ी कम ज़रिए उन ख़ामोशी खे टोड़े उनजो आवाज़ बणियो आहे। तॾहिं ई संदसि कमु समा डायनेस्टी समन जी हुकुमरानी जो दौर 1739 खां 1520 यानी 160 सालनि जी तारीख़ी दौर हुकुमरानी में संदसि ओरिजिनल तहक़ीक़ हमेशह लाइक़ तहसीन रहंदी ऐं संदसि उहो कमु सिंध जी तारीख़ बाबति वधीक रिसर्च लाइ तारीख़ जे शागिर्दनि खे उत्साहींदो। डॉक्टर गुलाम लाखो पंहिंजे तहक़ीक़ी कम जे करे सुञातो यादि रखियो वेंदो अहिड़े सफल ऐं मक़सद ज़िंदगी गुज़ारण त यकीनन संदसि ख़ानदान, भाउर, दोस्त ऐं सिंध यूनिवर्सिटी जी तारीख़ जे शोबे जा शागिर्द ऐं उस्ताद मथस फ़ख्र महसूस कंदा।
महिरबानी।